नाज़रीन अस्सलाम वालेकुम याली मदद ही आहे कोट डीजी। नाज़रीन मां ज़िंदगी पहिरियों चकर कोट डीजी आयो आहियां। ही कोट डीजी जी वट में ॾखिणे ओलहि कुंड ॾऊं ही जो शहर आहे असां न ॾिठो होसीं। ही आबादी आहे, शहर आहे, हे मुल्क आहे मौला जो। ही सिरां आहिनि उन ज़माने जूं, हिन अहिड़ियूं सनड़ियूं सिरां अहिड़ियूं ऐं आहिनि बि गारे ते उसिरियल। उहो गारो बि को अहिड़ो आहे जेको अॼु ताईं वियो न आहे मींहनि में या हीअं बि। कोट डीजी हूअं त इंसाननि में हिन में के ॾोहारी वाड़ियल हूंदा, के उन ज़माने जा हे उन्हनि जा मोर्चा आहिनि। ही मोर्चा आहिनि, हितां तोबूं या ॿियूं शयूं तीर टपाए हणंदा हुआ ॿाहिरिनि खे। अॼु असांजे उस्तादनि जो प्रोग्राम थियो आहे, उहे वठी आया आहिनि मूंखे हिते कोट डीजी घुमण जे लाइ। हूअं त असां समय दफ़ा हिन जी वटि सां जेको रोड थो वञे असां टपिया हूं, पर हिन ॾे घुमण न ईंदा हुआसीं त कोट के हक़ के ना हक़ इंसान ज़ात वाड़ियल हूंदी हुई, तंहिंजे करे चवंदा हुआसीं बाबा हे इंसान ज़ात जो दुश्मनी वारो जेकी जॻह आहे उनखे घुमणु सही न आहे। पर इबरत अलाह जी इहा बि आहे, संगत जो वठी आई त पोइ ई असां जेको आहे ॾिसूं था। नाज़रीन ही उन वक़्त जी तोब आहे। साईं मुज़फ़र अली शाह बुखारी सैयद सादात उस्ताद आहे असां सां गॾु आहे। हीअ तोब आहे। हीअ तोब उन ज़माने में गोला विझी फायर कयो वेंदो हो। हिन तोब जो मुंहुं होॾे आहे। नाज़रीन तव्हां हिकिड़ो पहाको ॿुधो हूंदो, पहाको हो काॾे मुंहुं मरियम जो काॾे अल यार, काॾे मुंहुं मरियम जो काॾे अल यार। हिन खे चइबो हो मरियम, तोब जो नालो हो मरियम, हिन जो नालो हो। शायदि अल यार टंडो अल यार में मंझूं उन्हनि को हमिलो कयो हो टालपुरनि ते या कलोड़नि ते। पोइ हिननि मुंहुं ओॾे करे तोब हई, पर उहा तोब जो मुंहुं जेको हो उहो कंहिं ॿिए पासे हो, लश्कर ॿिए पासे हो। शायदि इहो पहाको उन वक़्त में ईअं ठहियो हूंदो, काॾे मुंहुं मरियम जो काॾे अल यार। हे मोर्चा ठहियल आहिनि। नाज़रीन हीउ जेको फर्श आहे पोइ जो ठहियल लॻे थो, बाक़ी जेके हीअ आहिनि, हीअ जेके आहिनि, हीअ तक़रीबन असां सम्झो त 100-200 फुट असां माना ज़मीन खां मथे आहियूं। जबल ते हीअ कोट ठहियल आहे। अलाह जे नाम तो सदके वञा, अहिड़ा इंसान, अहिड़ियूं सूरतां, अहिड़ो रंग को ठहियो जो ही बि मोर्चे खे अंदरूं वरी मोर्चा ठहियल आहिनि, तीरनि हणण जूं जायूं ऐं हे जेके ठहियल आहिनि। मोर्चो आहे, मोर्चे जे मथां वरी उनखे मथे फायर करण जायूं आहिनि। नाज़रीन हिन किले जो कोट जो वीडियो भरण मां तंहिंजे करे मुनासिबु सम्झो त ही बि हिकिड़ी इबरत जहिड़ी जाइ आहे। हूअं त खणी आहे हक़ ना हक़, हिन में के क़ैदी बि हूंदा, के ना हक़ क़ैद थिया हूंदा, पर नाज़रीन हीअ ॾिसो, हीअ ॾाकिण आहे। हीअ जेको आहे कोट जो हेठियों पासो, जबल जे मथां कोट आहे, हेठियों पासो इहे बाग शहर। हीअ जेको रोड साम्हूं ॾिसो था, इहो रोड आहे कोट बंगले खां नवाब शाह वारो रोड, जेको ख़ैरपुर खां नवाब शाह थो अचे। त इहो जेको मौला जो रंग आहे, मौला जे नाम सदके वञा, सिधो थी न नंढड़ा, उहो हाणे असां हेठि लहंदासीं। नाज़रीन हेठि लहण बि तमामु ॾुखियो आहे। हे अदड़ो तव्हांखे नथो ॾेखारियां वीडियो ते, वीचारो कमज़ोर हाल छा। ऐं हे कोट आहे, ॾिसो न, हीअ कोट आहे, हिन जी ॾाकिण आहे जंहिंखां असां लहूं था। एॾी हेठि आहे जो उन वक़्त जो कोट, हीअ कोट जी वेकर आहे, तव्हां ॾिसो था। हीअ तव्हां ॾिसो। नाज़रीन हीअ मां अधु कलाक जो वीडियो ठाहीं थो, मुंहिंजा अञा बि मथे, तव्हां ॿुधंदव तव्हांखे मज़ो ईंदो। काश असांखे को पाणी ॾिए हा।
वाह वाह साईं तस्लीम हैदर साईं अब्दुल कयूम ये सभु उस्ताद आहिनि असां सां गॾु साईं सलीम शेख साहब ज़िंदाबाद साईं साईं तस्लीम हैदर मेमण जेको वीडियो भरे थो ऐं ॿियो हे पितकड़ा तुंहिंजो नालो छा आहे उज़ैर अहमद मां हे यूट्यूब ते चैनल ते रखंदुमि वीडियो हा ठीकु आहे उज़ैर अहमद सूमरो हा ठीकु आहे कुटियल कुर्ब तुंहिंजा नाज़रीन हीअ जेकी हीअ कनी आहे हितां खां वठी हे वेकरा कोट जी वेकरा 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 तव्हां त इहा ओ हेॾे वई हली हाणे हीउ जेको आहे पासो हीउ बि को मोर्चो लॻे थो कंहिं सिपाह जे लाइ हीअ भित मारे जे ॿाहिरों मोर्चा ई मोर्चा आहिनि छड़ियूं विढ़ण जूं जायूं ॾमर जूं जायूं प्रेम इश्क जी जाइ हिकिड़ी बि नज़र न आई आहे इहो हीअं तव्हां ॾिसो नाज़रीन हे ॾिसो इहो मुल्क सॼो एॾो हेठि आहे हिन जबल जे मथां कोट आहे हुन कोट जे मथां असां बीठा आहियूं सुभान अल्लाह जो रंग आहे मौला जो हा थधिड़ी जाइ ऐं हवा बि ओलह जी नाज़रीन हे कोट जेको आहे हिन जी वेकर ई आहे जेकी तव्हां ॾिसो था एॾी वेकर आहे जो हिते हिन टुकड़े में जीप घुमे हिन जाइ ते हिते का ट्रक घुमी सघे थी एॾी वेकरी आहे हुते का जीप घुमी सघे थी हिन पासे ॾे हिन पासे ॾे मौला जे नाम सदके वञा कहिड़े क़िस्म जा जहान ठाही हीउ जेको आहे इहो पाणी जो हौज़ ठहियलु आहे उन वक़्त में पाणी हिते जमो थींदो हो बोर्ड लॻल आहे उन ते लिखियलु आहे पाणी जो हौज़ मुंहिंजा मौला तुंहिंजे नाम सदके वञा हिन रंग पंहिंजे खे पाण थो हलाए हेठां गोदाम ठहियल आहिनि गोदामनि ते नाला लिखियल आहिनि उहे गोदाम जेके आहिनि से उहे हर शइ जो गोदाम अलॻि ठहियलु आहे हीअ मोर्चा ठहियल आहिनि ऐं हीअ जेकी शइ आहे हिन खे ॾिसूं हीअ अलाए छा आहे हीअ हले पाणी जी टंकी ठहियल लॻे पोइ जी थी ऐं अॻु जी न आहे पुराणे वक़्त में हीअ टंकी आहे पाणी जी हेठां लिखियलु अथसि पर हिन जी छिति भञी ॿीहर हे छिति भॻल अथसि हीअ जेकी छिति आहे हीअं किनारे सां इहा भॻल आहे वरी ॿीहर हिन खे ठाहियो अथनि वाह मुंहिंजा मौला हीअ कोट आहे हिनखे हे घुमंदो अच माण्हू ॾिसो त के भितियूं हीअ भित हलियल आहे किरन ते आहे ऐं वरी हे कोट हले थो हिन जो नाज़रीन हीअ जाइ वरी चवनि था हीअ जाइ जेकी आहे इहो ॿाहिरों लिखियलु आहे त ॾींहंनि जी जाइ आहे माना ॾीआ ॿरंदा ॾींहंनि ते ड्यूटी वरी ॿियनि जी हिननि जेके गिलखड़ा आहिनि इन्हनि में वरी के ॾीआ रखियलु हूंदा उतां ॾीआ कढी करे ड्यूटियुनि वारा जेके सिपाह हूंदो हो फ़ौज पंहिंजे नमूने वञी उहे ॾीआ ॿारींदा हुआ पंहिंजे रंग सां हाणे साईं हे बि मोर्चो लॻे थो मोर्चो आहे या ॿी का जाइ आहे मोर्चो नाज़रीन जन खे ख़बर न आहे मां उन्हनि खे ॿुधायां त मोर्चो विढ़ण वारी खॾ खे खॾ में जंहिंमें लही माण्हू विढ़ंदा आहिनि हे उहा जाइ थी लॻे पई उन ज़माने जो हे काठ पियल आहे हीअ काठी आहे हीअ साम्हूं उन काठी जे मथां इहे रखियल आहिनि पंहिंजो सिरां बि आहिनि पुराणे ज़माने जो गारो आहे मिटी आहे वाह मौला तुंहिंजे नाम सदके में हे पावा ठहियल आहिनि ख़बर न आहे त हे छाजे लाइ ठहियल आहिनि ऐं हीअ कोट जूं उन वक़्त जूं सिरां आहिनि सिरनि खे के ॻरी वियूं आहिनि के कीअं मौला जे नाम सदके वञा एॾा मखलूक वई मरी उहे बादशाह बि मरी विया त उहो सिपाह बि वियो त उहे फ़ौजां बि वियूं उहे सभु शइ इन मां वई हे मुंहिंजा मौला हे वरी भित जो मथियों पासो आहे चोटी आहे जंहिं ते असां हलूं था हाय हाय एॾी भित वेकिरी आहे जो उन ज़माने में के अहिड़ा माण्हू बि ख़तरनाक हुया आहिनि मुंहिंजे ख़्याल में जेके हेड़ियुनि भितुनि खे बि के खाट हणी वेंदा हुआ या कुझु बि उहो ज़मानो हुयो वक़्तु हुयो हाणे त वक़्तु आहे वरी ॿियो
हाणे वरी जान मटियल आहे। अॻे हुई तरार जो झेड़ो, कुहाड़ी तरार उन्हनि जो झेड़ो। नाज़रीन हे बि मोर्चो आहे, हे बि मोर्चो आहे। ऐं ही बि अंदरि सिपाह जे रहण जूं जायूं आहिनि। 16 दरड़ा आहिनि, 16 आहिनि अंदरि रहण जूं जायूं। थी सघे थो तोप जे गोलनि खां, तोपां जेके लॻंदियूं हुयूं उन्हनि जे गोलनि खां इहे ठाहिया अथनि 4 नमूने। माण्हू उन वक़्त जा वॾा हूंदा हुआ, पर शायदि के नेवड़ी टपंदा हूंदा। हीउ अञा कोट हले थो पियो। नाज़रीन मां बि थको आहियां ॾाढो। 100-1.25 फुट मथे आया हूं त हाणे चेल में साह न आहे। सुभान अल्लाह। ही नाज़रीन हे कोट में अंदरि वकड़ एॾा आहिनि, सम्झ में ई नथा अचनि। हीअ भित ॾिनल आहे, वरी अंदरों को ॾेवढी ठहियल आहे। हाणे कंहिं बादशाह जो घरु आहे, अलाए छा आहे, पर हिन भित खे लहण जी ॾाकण हुत न आहे। चौधारी फिरी अचे, हे कुझु लिखियलु आहे, सलाम वारो दरवाज़ो घणो करे ईअं लिखियलु आहे। हे बि को मोर्चो आहे, हे बि को मोर्चो आहे। मौला जे नाम तो सदके वञा, काइनात जा के अहिड़नि ख़्यालनि जा माण्हू ठाहिनि जेके मुल्कनि खे ज़ोरी हेठों कंदा हुआ, ज़ोरी मुल्कनि वारनि ते हमला करे माण्हू मारे, सिर्फ़ु 2.5 घड़ियूं बादशाही जे लाइ, थोरी ज़िंदगी जे लाइ, बादशाही जे लाइ। अहिड़ा इहे माण्हू कल्क मारे, माण्हुनि जा ॿचड़ा दर मारे करे वरी मुल्कनि ते कब्ज़ा करनि। पोइ उहे बादशाह वरी अहिड़ा कोट ठाहींदा हुआ त जीअं असां हिफ़ाज़त में हुजूं, असांजी फ़ौज हिफ़ाज़त में हुजे, बाक़ी मुल्क ग़रीब मरे त मरे। वाह मौला तुंहिंजो रंग। वरी नाज़रीन ॾिसजे त ग़रीब खे भउ घटि, जेको भउ वरी अमीर खे या पैसे वारे खे आहे, उन्हनि खे डपु वॾो आहे। सुखी निंड न करे सघंदो पैसे वारो। वाह साईं वाह, सुभान अल्लाह। ही रंग ठहियल आहे, मौला जे नाम सदके वञा। या त वरी हू ठाहियो अथनि, हीअ सम्झ न ई थी लॻे। वरी हितां ॾिसो, हे पासो जबल आहे, जबल जी चोटी ते ठहियल आहे कोट। उहो मारो आहे जेको मां छॾे आयो आहियां। वरी हे मारो नाज़रीन उनखे चइबो जेको वॾो मोर्चो हुजे, उते घणो पुलिस सिपाह गॾु हुजे, ऐं तीर उन्हनि में हूंदा, तलवारियूं हूंदियूं। तीरनि ऐं तलवारनि वारनि जंगनि जे लाइ जे वक़्त जो हे कोट ठहियल आहे, तीरनि ऐं तलवारनि जे जंगनि जे वक़्त जो। नाज़रीन हाणे मां बि थको आहियां। हेॾे बि इहो तोप बि पई आहे ऐं इहो मोर्चो बि आहे। इहो साम्हूं तोप बि आहे, मोर्चो बि आहे। हाणे केरु चढ़े हेॾे, थको आहियां ॾाढो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, मदीने वारे सरदार जो अमर सां शान छा कंदो, आबाद हूंदो। हाणे ॾुखियो वक़्तु आहे, ॾुखी चाढ़ी आहे चढ़णु। नाज़रीन हीअ ॾिसो जॻह, हल उन वक़्त जी जॻह आहे हीअ। को मोर्चो आहे, अंदरि सिपाह जे रहण जी जाइ आहे या कुझु आहे। मौला करीम आहे। महबूब मुस्तफ़ा पाक फरमायो आहे त हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे। ऐं हीअ जेको ठहियलु आहे, हीअ बि मोर्चो आहे। हिन में कामा पियल आहिनि काठ जूं उन ज़माने में। हे काठ ॾिसो, वाह मौला, अंदरि मोर्चे वांगुरु ठहियलु आहे, मथां ढकियल आहे। वाह वाह सुभान अल्लाह। वाह मौला तुंहिंजो रंग। हे मुंहिंजा मालिक तुंहिंजे नाम जो सदके वञा।
हे सॼो अंदरों घुमण जी जाइ आहे कोट में अंदरे पासे ॾों मथां कोट वांगुरु आहे अंदरों वरी सिपाह पुलिस जो घुमण जी जाइ हूंदी। नाज़रीन हीअ सामी भित जेकी आहे हीअ इन में अंदरि अलाए छा आहे। ॾिसो कोट वॾो आहे घुमण खां माण्हू थकी पवंदो तमामु वॾो आहे। तव्हांखे मुल्क ॾेखारियूं था हीअ भित पोइ या त वरी बादशाह जे रहण जेको कोट आहे अंदरि जाइ आहे अलाए छा आहे ख़बर न आहे। ॾिसूं था पिया उन वक़्त जा बादशाह जेके ही अंदरि भित में अंदरों घुमण जी जायूं अंदरों छड़ा दरवाज़ा आहिनि अंदरों घुमण जी जाइ। हे गेट आहे हे उन वक़्त जो पाव ठहियल आहे पील पाव सलाम वारो दरवाज़ो। वाह वाह सुभान अल्लाह वाह जो मौला जो रंग आहे। अहिड़े क़िस्म जा की माण्हू अलाह जी ज़ात ठाहिया जेके पाण में विड़ी मरी विया बादशाहनि ते ज़मीननि जे टुकड़नि ते। मीरा हरम अब इहो कंहिंजे लाइ लिखियलु आहे मीरा छा आहे? हीअ का घर आहे छा रहण जो हिते? न घर न आहे न हूअं मुंहिंजो उन ज़माने में घर हूंदो हरम लिखियलु आहे घर माना। खज़ाना बैरिक हे वरी खज़ाने जेका अंदरि जाइ आहे अंदरि खज़ानो हिते रखंदा अलाए छा खज़ाना बैरिक लिखियलु आहे। ही जेको आहे मुंहिंजा मालिक तुंहिंजो नाम सभु कया वाह जो ठाहिया थी जहान ठाहियो थी मुंहिंजा साईं करीम शहनशाह मुंहिंजा हादी मुंहिंजा मालिक बाज रहम फरमाए सुनो करम फरमाए मुंहिंजा हादी। नाज़रीन हिकिड़ो किसो ॿुधायां हितां जो तव्हांखे। किसो इहो आहे त हिकु ॿुधो आहे त हिते पीर साईं पागारे जा मीर टालपुर जेके हुआसीं पीर साईं सरदारनि सां हाठियल हुया ॾाढा। उन वक़्त में पीर साईं सरदारनि जा जेके फ़क़ीर हुआ उन्हनि खे बि हिते जेल में रखंदा हुआ हिते अंदरि क़ैद बि रखंदा हुआ। पोइ हीअ जेके क़ैद में आहिनि ख़बर पई त उन्हनि हिकिड़ो मज़ाक़ करे हिकिड़ो शर्त रखियो हो उन सां हीअ मारो ठहियलु आहे जंहिंजे मथां आले शिकारनि मुंहिंजे ख़्याल में अलम हणी छॾियो आहे। पोइ ॿुधी से ॻाल्हि आहे त उहो लिखियलु आहे शाही महिमान खानो। शाही महिमान खानो नाज़रीन हीअ शाही महिमान खानो जेको आहे उन वक़्त में शायदि हे महिमान रहंदा हुआ हिते अंदरि आहे त छतड़ी बि हेठि अथसि ऐं ठहियल बि ईअं मिड़े आहे रंगराज शाही महिमान खानो माना बादशाह जा महिमान हिते रहंदा हुआ। बादशाह जा जेके महिमान थींदा हुआ ॾिसो न छत केतिरी सवली आहे। हे आहे महिमान खानो हे मुंहिंजा मालिक ए मुंहिंजा सुहिणा वाह जो जान ठाहियो थी मालिक तुंहिंजे नाम जो सदके वञा। हे शाही महिमान खानो लिखियो अथनि। उहे नाज़रीन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण विसरी वई त उहा तव्हांखे ॿुधायां त ॿुधो आहे त उन ज़माने में हिकिड़ो को पहलवान हो हिते क़ैद हुयो हिननि वटि टालपुरनि वटि। ॿुधो आहे त टालपुरनि ठारायो हे किलो ऐं टालपुरनि खां पोइ अंग्रेज़ बादशाही खसी अचे
हिकिड़ो माण्हू हुयो पहलवान हो पर हुयो बि चवनि था पीर साईं सरदार जो मुरीद हो। हिननि वटि को फांसी घाट ते या फांसी ते उहो वेठल हो, फांसी अचणी उनखे चयूं बाबा हिन कोट ते तूं 20 मण लोह जा वॾा जेके फीथा हूंदा उहो कढी करे उहो कुल्हे ते खणी 20 मण लोह उहो खणी फीथो वॾो जेको वॾी मशीन थींदी आहे आयल ॼण उनजो जेको मथे वञी पहुचाए त पोइ असां तोखे छॾींदासीं। उहो उन दरवेश चवनि था कुल्हे ते खणी 20 मण वारो लोह हिन कोट ते पहुचायो ऐं उनखे आज़ादु कयूं। ऐं उहो चवनि था पीर साईं पागार जो मुरीद हो। जॾहिं 20 मण लोह कुल्हे ते खणी मथे चढ़ी आयो चवनि था त उनजे कंडे में टुंग निकिरी आहे जिते लोह खयईं मथे, छो त इंसानी जिस्म हो ऐं हो लोह हुयो। ही मेन गेट आहे अंदरि, हूअं त ॿाहिरियां गेट बि अथसि पर ही आख़िरी गेट आहे। हे अंदरि किलो आहे। पासे में पानी जो खूह हुयो। तव्हांजो नालो साईं? मुंहिंजो मोहम्मद रमज़ान नालो आहे। केरु आहियो? मां लाशारी आहियां पाण। लाशारी साईं, इहो जेको बादशाह जे रहण जी जाइ आहे उहा कहिड़ी आहे? हेठां उहो महल आहे, शाही महल सॾिबो आहे। हा, हेठियां उहो मेलखंड पंध आहे, शाही महल सॾिबो आहे। हे माना आवाम रहंदो, हे फौजी रहंदा, हे सिपाही बारियूं कोन्हे। हा हा, इहे ॾींहं जी ऑफिस आहे। हा इहो मां ॾिसी आहियां। कपाए तेल न पियो हूंदो, पोइ हर बारिंग वारो पंहिंजी बारिंग में वञी बारिंग। हाणे सिपाहियुनि जे लाइ लांढी छा आहे? लांढी सिपाही लांढी माना घोड़ा लांढी खे त 2 नुक़्ता हुजणु खपनि, हिकिड़ो हा घोड़ा ॿोड़ा ॿधंदा लांढी, सिपाहियुनि जी लांढी। सही आहे। हा हा, नाज़रीन हे कोट तव्हां ॾिठो। हाणे फतेह ठुल छा आहे? फतेह ठुल माना फतेह जेको कंदा पंहिंजो निशानो हणी छॾींदा। हाणे अलम साईं निशानो लॻो पियो। ठुल माना पील पाओ। हा, फतह जो पील पाओ। फतेह माना फतेह जो फतेह फतह थी वई, ठुल चइबो पील पाए उन ज़माने में। उन खां पोइ अंग्रेज़ खां पोइ माना जेको थियो त वरी मीरनि जी हुकूमत आई न। हा, अंग्रेज़ खसी मीरनि खां। हा, टालपुरनि खां खसी अंग्रेज़ न साईं, अॻु में मीरनि जो आहे। अॻु में हुई अंग्रेज़नि जी न। न था न लड़ाई पिया कनि पिया। अच्छा साईं, न लड़ाई हो जो हिन जो अंग्रेज़नि जो आहे, लड़ाई छो कंदा? साईं इहा असांखे पकी ख़बर अथव, इहो ॿुधी छॾियो। टालपुरनि जी अॻु में कलोड़नि जी बादशाही, पोइ टालपुरनि जी ॿिन्ही हुकूमत कई आहे। ॿुधो टालपुरनि खां पोइ अंग्रेज़नि खसी आहे। नाज़रीन ही गेट आहे, ॾिसो उन ज़माने जी ओसारी आहे जेकी हाणे ताईं हो काठ बि बीठो आहे। हाणे काठ बि कमज़ोर, इंसान बि कमज़ोर, सिर बि कमज़ोर, सीमेंट बि कमज़ोर, सभु उन ज़माने खां घटि। ही बि को मारो आहे, हाणे हिनखे लिपाई उन ज़माने जी आहे या हाणे आहे। ही बि हिन ते लिखियलु 3 दरवाज़ो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में अखर टई आहे त 3 दरवाज़ो। ऐं हीअ लिखियलु आहे खूह ॾांहुं दरवाज़ो। हे शायदि हाणे बंदि आहे। खूह ॾांहुं दरवाज़ो, जॾहिं खां खूह हूंदा हुआ पाणी भरण जा। वरी हे पासो बि सुभाणे अलाह हीउ जेको आहे मौला जे नाम जो सदके वञा साईं अब्दुल कयूम। हे कहिड़े नमूने हीअं ठाहे मुंहिंजा नक्शो ई अजीब आहे न। जीअं दुश्मन अचे त चढ़ी न सघे, जे चढ़ी सघे त चपे चपे ते हिन जा माना हो हुजनि सिपाही मोर्चे ते। साम्हूं जाबुल इलाही जबल आहिनि साईं, साम्हूं सभु जबल आहिनि, हिते बि जबल आहिनि, हीअं बि जबल आहिनि, साम्हूं जबलनि जो इलाइक़ो आहे। जी बाबा, मुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे, मां उन ते भरियां थो पियो, मां चैनल ते रखंदो आहियां। इहो तव्हां ज़ात जा केरु आहियो बाबा? ख़ासि खेली किथां जा आहियो? ॾाढा ॻाल्हि आहिनि। कोट बंगले जा आहियो।
कोट बंगले में मुराद फ़क़ीर जी का दरगाह आहे छा? मुराद फ़क़ीर जी चया हूंदो हिते काॾे पर मां हिते हूंदो कोन्हे। तव्हांखे ख़बर न आहे, जंहिंखे कंहिंखे ख़बर आहे त ॿुधाए। हिन छोकिरे चई वरी परते मुंहुं कयो छा? नाज़रीन ही मोर्चा हाँ तो रिकॉर्डिंग कयूं था यूट्यूब ते रखंदुमि मां। नाज़रीन असां सां पंहिंजो HM हेडमास्टर बि गॾु आहे, साईं जावेद अहमद मंगरियो। असां अॼु गॾु कंपनी में सॼा उस्ताद संगत वेगन में तयारु थी हिते पहुता आहियूं। मंझंदि जी मानी बि हिते खाधी आहे। ॾिसो अलाह जो रंग आहे, हे बि को रंग अहिड़ो रहियल हुयो आहे। मां हयाती सॼी दरवेश सुगड़ाइप जे कचहरियुनि में हिन कोट जी वट में जेको रोड टपे थो नवाब शाह थो वञे, इन सां मां सवें दफ़ा आयुमि वयुमि पर मुंहिंजो रूह न कढंदो। अॼु अलाह ईअं सम्झो ज़ोरी आंदो आहे हिते। हाणे साम्हूं जेको दरवाज़ो आहे उन वॾे गेट खे वॾियूं शीखां लॻल आहिनि ऐं वॾा थुल्हा सुंबा छापियल आहिनि ऐं ठहियल आहिनि लोह जा। हाणे उहे लोह जा मुंहिंजे ख़्याल में दरवाज़ो उन वक़्त में बंदि कंदा हूंदा, एॾी पंहिंजी पुख़्ताई कई अथनि। बि मरी आहे उहे वीचारा, उहे बि मरी आहे। जन हेॾियूं पुख़्तायूं हेॾा कोट ठाहे पाण खे पुख़्तो कयूं। अलाह बचावा 2.5 घेड़नि हयाती जे लाइ हेतिरी ख़ल्क़ माराई हूंदऊं, ख़ल्क़ खे तकलीफ़ां ॾेई अहिड़ा कोट ठाहिया हूंदऊं। हे सिपाहियुनि जे अंदरि रहण जा मोर्चा, हे चौकियूं आहिनि हिते जेको अंदरि ईंदो उन सां उहो सिपाही विढ़ंदा हुआ। हे ॾिसो, हे ॾिसो, हे कोट आहे, कोट जो दरवाज़ा आहिनि, हे ताक आहिनि, हिन खे एतिरे ताईं हे सुंबा लॻल आहिनि लोह जा। हे मुंहिंजा मौला, ॿियो दरवाज़ो हिते लिखियलु आहे मुंहिंजा मौला। वरी उन ज़माने जी भितियूं, हे अंदरि सिपाहियुनि जे रहण जूं जायूं, पुलिस जूं मथे ॾाकणियूं, इंगड़ विंगड़ उबतो सुबतो सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे। मौला जो रंग अहिड़ो ठहियलु आहे जो वञी करे। हा हे ॾिसो साम्हूं को शिया मौलवी आहिनि शायदि, उन्हनि जी को तक़रीर आहे छा आहे। वाह मौला तुंहिंजो रंग। हितां बि हीउ जेको शहर थो नज़र अचे, हीअ जॻह खां पोइ ठहियलु आहे, हिन जे मथां जेको पोइ हीअ रंग ठहियलु आहे मौला जो। हे साम्हूं जबल आहिनि, हेॾे साम्हूं जबल आहिनि। वाह मौला तुंहिंजे नाम जो सदके वञे। वाह मौला, वाह मौला। वाह मौला। नाज़रीन हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। असांजा मुर्शिद हादी सैयद मोहम्मद GL शाह जीलानी जेकाबाद वारा, सरदार पाक शहनशाह आलम दीन, कशफुल कबूर, डॉक्टरी, इहे सभु इहे डिग्रियूं महबूब पास। महबूबनि फरमायो त जंहिं जाइ ते ॾमर हूंदो आहे, जंहिं जाइ ते ॾमर हूंदो आहे, ॾमर हूंदो आहे त उते भितियूं कारियूं हूंदियूं आहिनि ऐं ॾमर वसंदो रहंदो आहे। हीअ भित कारी आहे, ॾिसो इहा निशानी आहे। ऐं ॿियो साईं फरमायो त उते आम माण्हू खे बि ख़बर पवंदी त ॾमर जंहिं जाइ ते वसंदो आहे उते क़यामत ताईं ॾमर वसंदो रहंदो आहे। पोइ महबूबनि फरमायो त उते मथां घुमण सां हथ पेर जंहिंजा कारा थी वञनि सम्झो त ॾमर वसे थो। मुंहिंजे ख़्याल में हीअ पथरनि जी उसारी त का पोइ आहे, उन ज़माने में न आहे, आहे बि ख़ुदा खे ख़बर आहे, पर सीमेंट पोइ जी थी लॻे। मौला तव्हांखे ख़ुशि करे आबाद करे। हीउ नज़ारो 29 मिंट थिया आहिनि। इंशाअल्लाह हीउ नज़ारो अञा वधीक था रखूं, तव्हांखे था ॾेखारियूं। हीउ कोट आहे, हीउ मारा आहिनि उन ज़माने जा जेको ॾिसो। हीअ भित पोइ जी आहे, पथर जी भित, हीअ पोइ जी आयल आहे। हीउ कोट अलाह जो रंग आहे, मौला जे नाम सदके वञा। शहनशाह कहिड़ो रंग कयो हीअं।
हिन ते मारे ते बि का तोब पई आहे जंहिंजो मुंहुं ॾखिण आहे पहिरीं जेकी तोब तव्हांखे मां ॾेखारी उनजो मुंहुं उत्तर हुयो उत्तर ओलह जी कुंड खे उन ज़माने जूं भितियूं इहे माण्हू सिरां कढियूं हूंदियूं सिरूं कढी वरी पचायूं हूंदियूं वरी खणी आया हूंदा मौला जी मखलूक खे तकलीफ़ हूंदी वॾी इंसान ज़ात खे अल्लाह ए मुंहिंजा मालिक तुंहिंजे नाम सदिके ॿियो वरी ॿुधो आहे त उन ज़माने में जेके बादशाह ज़ुल्म कंदा हुआ न त क़ैदियुनि खां इहे कमु कराईंदा हुआ कोट सराइण ॿियो टियों मौला शहनशाह हुआ मौला जो रंग आहे हाणे लही उन हेठि जाइ ते आया हूं जिते मानी खाधीसीं हाणे हे बि अञा असां कोट में अंदरि आहियूं उते अंदरि आयासीं मौला हादी जे नाम जो सदिके वञा हे थो रंग खे हलाए पाण सम्झ में ॻाल्हि नथी अचे हीउ फर्श जेको आहे नाज़रीन लॻे थो त इहो पोइ आहे हे जेको लहण वारो फर्श आहे संदी सिरा उभी लॻल ज़माना जानदा है अली दा शान है फकीर तव्हांजो नालो छा आहे? नासिर नबियां दा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बाबा सिंह तव्हांजो नालो छा आहे? गुलाम रज़ा बाबा सिंह केरु आहियो मीरासी फकीर तालपुर वॾा हा तालपुर वॾा जी बाबा सिंह हा छा था ॿुधायो मौला अली जो शान हा बिस्मिल्लाह हज़रत सचल सरमस जो मौला अली साईं जो शान बिस्मिल्लाह ॿुधायो ज़माना जानदा है अली दा शान है ज़माना जानदा है अली दा शान है नासिर नबियां दा नासिर नबियां दा चाहे मर्दाने ज़माना जानदा है अली दा शान है ज़माना जानदा है अली दा शान है मरब दे सर ते चल गई अली दी जा तलवारे मरब दे सर ते चल गई अली दी जा तलवारे मौलाया खुशियाँ हो कर अली दे लाए नारे नारे हैदरी अली मौलाया खुशियाँ हो कर अली दे लाए नारे मोहम्मद तक तक हसदा अली पिया टुर टुर चलदा मोहम्मद तक तक हसदा अली पिया टुर टुर चलदा कुफर दी सारी बस्ती कुफर दी सारी बस्ती होई वीराने ज़माना जानदा है अली दा शान है ज़माना जानदा है अली दा शान है वाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कुटियल कुर्ब तुंहिंजा हेॾिया तूं हीउ गेट अञा नाज़रीन रहियल आहे पोइ हिते हुन जाइ ते असां मानी खाधी आहे साईं वे साईं साईं ओ 20 रुपया त ॾियो छा कंदो मां हिन सोने खे ॾियां वीह न हुजनि ते साईं अब्दुल कयूं 20 न हुजनि त 10 में राज़ी न ओए थी होए 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 ओयो नाराए हैदरी याली हे मौलवी आहे मुनो मौलवी आहे कढियो त मां ठीकु आहे नाज़रीन या अली मदद एॾो मथां लही आया आहियूं अञा हेठि लहणो आहे पोइ हिन पासे वञिणो आहे नारे हैदरी याली